अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां हिन वक़्तु प्रेस क्लब शदादकोट में मौजूदु आहियां। असां सां गॾु मौजूदु आहे जीए सिंध क़ौमी महाज जो मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेका सिंध जी ज़मीनूं आहिनि जिन खे बंजर करण जे लाइ जेको आहे 6 कैनाल जेके कढिया वञनि था वफ़ाक़ी हुकूमत पारां, ऐं ख़ासि तौर ते सभ खां अहम ॻाल्हि इहा न सिर्फ़ु वफ़ाक़ी हुकूमत पारां पर हिन में जेको आहे रज़ामंदी जेका ज़ाहिर कई वई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ़ अली ज़रदारी पारां जेको आहे त इन जे मथां साइन बि कयो वियो आहे, सिग्नेचर कयो वियो आहे, बिल पास कयो वियो आहे। ऐं हिकु पासे जेको आहे त बिल पास कयो वियो आहे, ॿिए पासे बिलावल भुट्टो ज़रदारी इन शइ खां क़तई इनकारी आहिनि त असां अहिड़े क़िस्म जी का बि जेको आहे त रज़ामंदी ज़ाहिर कोन कई आहे ऐं सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। ख़ासि तौर ते जेके कॉम्प्रेस धुरियूं आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। इन हवाले सां अॻिते छा लाएअमल जोड़ियो वेंदो ऐं सिंध जी जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि खे बंजर थियण खां कीअं बचायो वेंदो, इन लाइ ॻाल्हि ॿोल कंदासीं डॉक्टर नियाज़ साहब सां। नियाज़ साहब, सभु मामला तव्हांजे साम्हूं आहिनि, इन ते छा हिकमत अमली आहे, इन ते छा कयो वेंदो? असां सम्झूं था त रुॻो सिंध खे बंजर करण जो प्लान न आहे, हीअ सिंध जी ज़िंदगी खसण जो प्लान आहे। छाकाणि त असांजी सॼी सिंध जो वाहिद वॾो ज़रियो ज़िंदगी गुज़ारण जो, ज़िंदगी खे रवां दवां रखण जो वॾो ज़रियो सिंधू दरिया जा वकर आहिनि। उहे जेकॾहिं सिंधू दरिया जा वकिरा बंदि थी विया, सिंध में ज़िंदगी नाले काई शइ न रहंदी। इंसानु पंहिंजी जॻह ते, पखी पाण बि जेको आहे हिते साह न खणी सघंदो। पाणी जा माहिर चवनि था त जेकॾहिं 6 कैनाल इहे खोटजी विया आहिनि, वहणु शुरू कयो त गुडू खां पोइ हेठि कंहिं बि बैरेज में पाणी न हूंदो, माना सखर बैराज में बि न हूंदो। कोटड़ी त हाणे जेको आहे मुसीबत में आहे, त इन करे सम्झूं था त इहे कैनाल सिंध जे लाइ ज़िंदगी ऐं मौत जे बराबरि आहिनि। तंहिंजे करे इहे कैनाल इत्तफ़ाक़नि आसिफ़ अली ज़रदारी साहब जे साइन सां हुन साइन कई आहे त हीअ कैनाल कढिया वञनि। पंहिंजा जेके कानूनी ज़ाब्ता आहिनि उन्हनि खे बिल्डोज़ करे हिन जेको अहिड़े क़िस्म लेटर कढियो आहे। ऐं ॿिए तरफ़ हीअ चवनि था त असां हिन कैनालनि जे पीपल्स पार्टी चए थी, बिलावल भुट्टो साहब चए थो असीं कैनालनि जे ख़िलाफ़ु आहियूं। जेकॾहिं तव्हां कैनालनि जे ख़िलाफ़ु आहियो त तव्हां जिथे वेठा आहियो ॿ सूरतूं थींदियूं आहिनि, या थींदो आहे रोड रस्ता अवामी एहतिजाज। तव्हां अवामी एहतिजाज बि कोन कया आहिनि, किथे बि कंहिं बि हिकिड़े हंधि पीपल्स पार्टी अवामी एहतिजाज कोन कयो आहे, ख़ासि तौर ते सिंध में। ऐं हिन वटि ॿियो एहतिजाज जो जेको हंधु आहे, जॻह आहे, उहा आहे असेंबली। असेंबली, कंहिं बि असेंबली में हिननि कैनालनि जे ख़िलाफ़ु न रिथ पेश कई आहे, न रिथ ते बहस कयो आहे, न ई अक्सरियत हुअण जे बावजूद बि रिथ खां पास कराई आहे। तंहिंजे करे हिननि जो इहो चवणु त असां कैनालनि जे ख़िलाफ़ु आहियूं, इहो मुकमिल तौर ते ग़लति आहे। हीअ ज़बानी तौर ते सिंध जे माण्हुनि जी कावड़ रद्द अमल खे ॾिसंदे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि त कनि था त असीं कैनालनि जे ख़िलाफ़ु आहियूं, पर अमली तौर ते ईअं न आहे। तंहिंजे करे अमली तौर ते हिननि खे कैनालनि जे ख़िलाफ़ु असेंबलियुनि में, क़ौमी असेंबली में, सेनेट में, सिंध असेंबली में, बलोचिस्तान असेंबली में, जिथे जिथे हिननि जा मेंबर आहिनि उते हिननि जे ख़िलाफ़ु रिथ पेश करे उहा पास कराइणी पवंदी। पोइ सम्झूं त वाक़ई हीअ कैनालनि जे ख़िलाफ़ु आहिनि। न त पाणी जा माहिर इन राय ते मुतफ़िक़ आहिनि त कैनाल निकिरण खां पोइ इहा सिंध जेका हज़ारनि सालनि खां वठी जंहिंजो वजूद सिंधू दरिया जे करे आहे, उहा सिंध न रहंदी। सर, हिकु पासे 6 कैनालनि जो मसइलो आहे, ॿिए पासे सिंध जी हज़ारें एकड़ जेको आहे ज़मीन आहे, ज़रई ज़मीन आहे, उहा जेको आहे त वफ़ाक़ जे हिकिड़े जेको आहे त इदारे खे जेको आहे ॾिनी वञे थी। छा था सम्झो जेको आहे त इहो सिंध जी जेको आहे सालमियत ते ऐं सिंध जेको आहे माण्हू जेके रहाइशी आहिनि उन्हनि जी हक़ तलफ़ी न आहे, त इहे जेको अॻिते हली केतिरो नुक़सानकार थींदा, जेको उन जे बारे में जेको आहे छा लाएअमल जोड़ींदा अॻिते? कानूनी इख़लाक़ी तौर ते जेके हुकूमतूं पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजो सम्झंदियूं आहिनि, उहे अहिड़े क़िस्म जा वसीला ज़रिया पंहिंजे माण्हुनि में विरहाईंदियूं आहिनि। थियणु ईअं खपे हा त इहे जेके सिंध हुकूमत इहा जेका ज़मीन पियल आहे उहा सिंध जे माण्हुनि में विरहाए हा ऐं सिंध जे माण्हुनि खे अलाट करे हा, सिंध जे हारियुनि नारियुनि खे अलाट करे हा, त उहा शइ वधीक बहितर ऐं मुनासिब हुई। पर हिननि ज़मीन ग्रीन इनिशिएटिव नाले ते अहिड़नि माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि जंहिंजो सिंध सां वास्तो ई कोन्हे, जेके सिंध जा आहिनि ई कोन। इन करे असां सम्झूं था पिया त हीअ ग्रीन इनिशिएटिव नाले ते सिंध ते कब्ज़े करण जी हिकमत अमली आहे।
हिननि सिजावल खां वठी वेंदे घोटकी ताईं, सिजावल ज़िले खां वठी वेंदे घोटकी ताईं सॼी सिंध में हिननि ज़मीनूं जेके सरकारी पहिरियों हुयूं उहे पंहिंजे नाले कराए छॾियूं। पंहिंजे नाले न फ़क़ति करायूं अथऊं, पर उते वेठल माण्हुनि खे हुननि ज़ोरी उथारणु शुरू कयो आहे। ज़ोरी जेको आहे त हुननि बेघर करणु शुरू कयो आहे ऐं नतीजो निकिरंदो त सिंध में तमामु घणी जेको आहे बेरोज़गारी वधंदी ऐं सिंध में हद खां वधीक जेको आहे बदमनी जेको आहे वधंदी। बेरोज़गारी जे करे बदमनी तमामु घणी वधंदी ऐं सिंध जो माण्हू पंहिंजो नफ़्सा नफ़्सी में पूरो हूंदो। इन करे असां सिंध जे माण्हुनि खे इहा अपील था कयूं त जेको असुलु दुश्मन आहे इन बेरोज़गारी पैदा करण में जंहिंजो हथु आहे, इन बदमनी पैदा करण में जंहिंजो हथु आहे, उहा हीअ हुकूमत आहे, उहा पीपल्स पार्टी आहे। ऐं पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में कंहिं बि हवाले सां सिंध जे फ़ाइदे में न रही आहे। तंहिंजे करे हाणे पीपल्स पार्टी खे सुञाणे हुन सां उहा रवश इख़्तियार कनि जेका कंहिं दौर में सिंध जे माण्हू मुस्लिम लीग सां अख़्तियार कई, जनाह जी मुस्लिम लीग सां अख़्तियार कई। तंहिंजे करे हाणे जनाह जी मुस्लिम लीग वांगुरु हिन खां मुकमिल तौर ते हिन खां परे थियणो पवंदो, परे रहणो पवंदो। हिनखे पंहिंजी जेको दिलनि में जेका मोहबत आहे हिन लाइ उहा कढणी पवंदी, तॾहिं असां सिंध खे जेको आहे बचाए सघंदासीं। सर हीअ जेको हिन वक़्तु सिंध जा जेके हालात आहिनि हिन में कॉम्प्रेस धुरियुनि खे गॾु थियण जी ज़रूरत आहे। जीअं तव्हां पाण जेको आहे निकितल आहियो ऐं हिकिड़ो पैगाम जेको क़ौमी जेको फैलाए पिया, नौजवान खे दावत ॾियो पिया जेको आहे त साईं GM साईं जी सालगिरह ते गॾु थी करे जेको आहे उते जेको आहे हिकिड़ो अहद हिकिड़ो वचन या हिकिड़ी नई ॻाल्हि कई वेंदी, उन ते जेको आहे त अमल पहिरियां थींदो। अहिड़े मौक़े ते सिंध जी जेको आहे त हिकिड़ी तनज़ीम जेको आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी, उनजो जेको सरवाण आहे डॉक्टर कादिर मक्सी, कुझु ॾींहं पहिरियां उन जेको आहे मुबैना तौर ते जेको आहे त क़ौमी कारकुननि क़ौमी अॻुवाणी जंहिंमें तव्हां बि शामिलु हुयो, उन्हनि जे मथां इल्ज़ाम तराशी कई, उहो केतिरे हद ताईं दुरुस्त हुयो ऐं इहो छा वक़्त जे तक़ाज़े सां दुरुस्त हुयो या न हुयो? असां उन बाबति उनखे जवाबु ॾेई चुका आहियूं। जंहिं महिल हुन जेको कुझु अमल कयो असां तक़रीबन सभिनी उन्हनि खे उन बाबति जेको आहे जवाबु ॾेई चुका आहियूं। तंहिंजे करे हाणे उन जे इल्ज़ामनि खे उन जे जवाब खे असां वरी दोहराइण मुनासिबु नथा सम्झूं। माज़रत सां ॻाल्हि इल्ज़ाम ताईं न आहे, इन जे पोयां छा हिकमत अमली हुई, सिर्फ़ु इहा सम्झणु चाहियूं। इहो सभु माण्हू सम्झनि था त असुलु मसइलो छा आहे। असांजो सिंधी में चवण इहा आहे त वताए फ़क़ीर जो जेको गऊं जो जेको गाहु आहे उहो गॾु खाई वेंदो। दुआ घुरियलासीं गॾु खे मार। ॿिए ॾींहुं वियो सुबुह सां ॾिठईं त गऊं मोई पई आहे, त हिकिड़े अंधे खे वठी आयो, चईं हे ॾिस त हे आहे छा? नाथाणी चयो त हीअ आहे त गऊं। त वताए फ़क़ीर चयो अलाह साईं जेको आहे अंधे खे ख़बर पए थी त गऊं आया गॾु हुआ, तोखे इहा बि ख़बर नथी पए। त आउं सम्झां थो पियो त सिंध में जेको बि सियासी सोच रखे थो उहा इहा ॻाल्हि सम्झे थो त अहिड़े क़िस्म जा तारीख़ी हक़ीक़तनि खां सवाइ इल्ज़ाम हणण जे पोयां मक़सदु छा आहे, ऐं नथो सम्झां त हिनखे हिते वरी दोहरायां। असां ॻाल्हि करे छॾीसीं, उनखे वधीक दोहराइण मुनासिबु कोन था सम्झूं। असां हाणे केॾांहुं तरफ़ तवजो था ॾियूं। तंहिंजे करे उन ॻाल्हि कई जंहिंखे सॼी सिंध जे अवाम रद्द कयो, जंहिंखे सॼी सिंध जे अवाम किथे बि हुनखे पसंदि कोन कयो ऐं सॼी सिंध इहा ॻाल्हि सम्झे पई इहा केनालनि खे रद्द करण जे लाइ, केनालनि तां ध्यानु हटाइण जे लाइ हिकिड़ी क़िस्म जी हिकमत अमली आहे। असां चाहियूं था त जेको थोरो घणो हिकु ॿ ॾींहुं केनालनि तां ध्यानु हटियो, उनखे वरी हाणे केनालनि जे पासे ते ध्यानु रखणु खपे त जीअं असां सिंध खे जेको आहे बचाए वठूं। वॾी महिरबानी। जीअं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त GSN क़ौमी महाज जे मर्कज़ी अॻुवान डॉक्टर नियाज़ कालाणी जो इहो ई चवणु हो त जेके 6 केनाल जेके कढिया वञनि पिया, इहो सिंध जे हक़ीक़ी तौर ते ज़िंदगीअ मौज जो मसइलो आहे। तंहिंजे करे जेको आहे त हुननि सॾु ॾिनो आहे सिंध जे नौजवाननि खे त तव्हां जेको आहे त हिन भेरे जेको साईं GM साईं जी जेका सालगिरह आहे तक़रीब थींदी, उते तमामु दोस्त वधि खां वधि शिरकत कनि। जेको आहे त क़ौमी ऐलान कयो वेंदो ऐं उन में हिक ॿिए जा ॿांह ॿेली थी करे पंहिंजी धरती ऐं पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे वतन खे बचाव जे लाइ जेको आहे त जेका जंग जोटी वेंदी अमली मैदान में जेको आहे एहतिजाज जे रस्ते में, त उन में जेको आहे हिक ॿिए जा ॿांह ॿेली थियनि। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो, उनखे वधि खां वधि लाइक कयो, फॉलो कयो, कमेंट कयो, जीअं अपडेट आहिनि तव्हां ते पहुची सघनि। वॾी महिरबानी।